कटनो घणा है? 11,700 को आया पैसा तो आया 5,000 पूरा है? 300 कटावा घणा पैसा कटो? 300 अच्छा तो तव्हां कटण न ॾियो न? माई नथी घणा पैसा कटो मां तुंहिंजा? जाती शहर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त में गैर कानूनी कटौती के खिलाफ मुस्तक औरतन के ओमनी सेंटर अग्यां ओमनी मालिकां खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं सख्त नारेबाज़ी। खबर मूजिब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त अचण सां ओमनी मालिकनि वारनि कातकवाड़ा तिखा करे छॾिया, जॾहिं त 5,000 की किस्त मां मुस्तक औरतन की फ़ी कार्ड मां 500 रुपयनि खां 300 रुपयनि की कटौती करे नाइंसाफ़ी कई पई वञे। उन ॾिस में औरतुनि राणी हवी सकीना शहनाज़ ऐं हाजानी मला मीडिया खे ॿुधायो त जाती शहर जी ओमनी मालिकनि गुलज़ार मेमण, हाजी ख़ालिद मेमण, हाजी दिलदार समेजो ऐं नियाज़ खोसो ऐं ॿिया ओमनी सेंटर वारा वज़ीफ़े जी किस्त मां 500 खां 300 रुपए जी कटौती करे रहिया आहिनि। केर बि पुछण वारो न आहे ऐं गैर कानूनी कटौती बंदि कराए ऐं ओमनी माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, मुस्तक़ औरतुनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी ठट्टो।